खानपुर मार वेझो ॻोठ अली महर जी रहवासण नारी शाहिदा मीराणी पंहिंजे वारसनि खे साण करे मीडिया सेंटर खानपुर मार पहुची ॻोठ मिठड़ी जे ज़िमीदार गुल हसन बंगलानी मथां ज़्यादती करण जी कोशिश जा इल्ज़ाम लॻाए इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। एहतजाज कंदड़ नारी जो चवणु हुयो त मुंहिंजो चाचो अली हसन मीराणी ज़िमीदार गुल हसन बंगलानी जो हारी आहे ऐं उन जे घर वयुसि त बासर ज़िमीदार ज़्यादती करण जी कोशिश कई आहे। वडेरो गुल हसन मुंहिंजे घर में घिरियो आहे। बस ज़बरदस्ती कई अथई, पिस्तौल खणी आयो आहे, घर में घिरियो आहे। मां ज़बरदस्ती करे थो, मां भॻी आहियां, रड़ियूं कयूं नी, ॿाहिरि भॼी वई आहियां, चए धमकियूं ॾिए थो, मां तुंहिंजी माउ खे मारींदुमि, पीउ खे मारींदुमि, कंहिंखे ॿुधा न। असांजो इहो मुतालबो आहे त असांजी मदद कयो। होॾां ज़्यादती करण जे कोशिश जे इल्ज़ाम हेठि आयल ज़िमीदार गुल हसन बंगलानी बि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾींदे नारी जे वारसनि मथां चोरी जा इल्ज़ाम मड़े छॾिया आहिनि। असां कंहिं बि ग़लति मसइले में शामिल हुजूं त असांखे का बि राहत न मिले ऐं जेकर इन्हनि जेका ग़लति कमु कयो आहे, प्रोपेगेंडा कयो आहे, त इन्हनि सां बि इंसाफ़ न कयो वञे, इन्हनि सां बि हक़ु वरितो वञे ऐं असांखे पंहिंजो हक़ु मिली वञे। जेके 2 लाख रुपया आहिनि, जेके असां सामान चोरी खणी राति जो भॼी विया आहिनि, उहे असांखे सामान वापसि करायो वञे। पुलिस जे आला अख़्तियारनि खे घुर्जे त मामले जी जांच करे मुतासिर धुर खे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।